चांहि ठाहियांव? हाँ रखेसि न। अदरक वारी? हाँ ठीकु आहे। पुदीना विझांव? हाँ हले हले हले। इलायची बि विझांव? हाँ विझेसि। ॿुधो न, तुलसी जो पत्तो बि सुठो हूंदो अथव सिहत लाइ, विझांव? हाँ विझेसि न, मिर्च कड़ी पत्ता बसर टमाटो पटाटो थूम भिंडी बसर सभु विझेसि। हिकु कमु कर, मूंखे चांहि खपे ई न, मां हेठि रिसेप्शन में ऑर्डर थो ॾियां। ठीकु आहे, हिकु कमु कयो, बैग पाण ई ठाहिजो। हाँ कपिड़ा पाण ई वेरजो। हाँ सॉक्स ऐं रुमाल बैग मां पाण ई कढिजो। हाँ सनान लाइ गरम पाणी बि पाण ई कजो। हे सभु मां पाण ई कीअं कंदमि? रिसेप्शन में फ़ोन लॻाइजो न, करे वेंदव न अची। ईअं न कर न, पायल ट्रेवल्स वारे असांखे केॾो मस्तु पैकेज ॾिनो अथई 4 नाइट्स 5 डेज़ जो। हुनमें मणिकरण गुरुद्वारो आहे, सोलंग वैली आहे, रोहतांग आहे। ईअं झगड़ा कंदी त असां घुमी कीअं सघंदासीं? शुक्र कयो, पायल ट्रेवल्स वारे तव्हांखे हेॾी सुठी होटल ॾिनी अथव। मूंखे ब्रेकफास्ट में इडली, मैदू वड़ो, पोहा, डोसा। हाँ ऐं एतिरो ई न, डिनर में तव्हांखे फुल्का, भाॼियूं, पेस्ट्रीज़, गुलाब जामुन, आइसक्रीम सभु थो मिले। ॿियो अञा छा खपे तव्हांखे? Dance to the flow, make it clap, make it move. Rowdy, drop it down low. Rowdy, drop it down low. त तव्हांखे बि घुमणो आहे इंडिया फॉरेन पैकेजिस लाइ सोचो था त अॼु ई कॉल कयो पायल ट्रेवल्स खे।